अस्सलाम वालेकुम दोस्तों। बादशाह जो बादशाह तो ख़ुद खुदा ताला है, पर ही भी हिकु ज़मीन ते रहण वारे बादशाह जी ॻाल्हि आहे। कंहिं बादशाह खे की पिनी पुट ॼाओ, शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि अची जवान थियो। तॾहिं बादशाह संदसि शादीअ जो सोचियो, पर जॾहिं इन ॻाल्हि जी शहज़ादे खे ख़बर पई तॾहिं पीउ खे चयाईं त बाबा साईं, मूं ज़ालनि जी बेवफ़ाई जूं तमामु घणियूं ॻाल्हियूं ॾिठियूं ऐं ॿुधियूं आहिनि, तंहिं करे पको इरादो कयो अथमि त सॼी उमिरि शादी कोन कंदुसि। हाणे अवी इहा ॻणती न करियो। बादशाह खेसि घणो ई सम्झायो, पर शहज़ादो असल पंहिंजी त लहे ई न। नेठि पीउ जे घणे ज़ोर ते एतिरो चयाईं, जेकॾहिं हरू भरू अव्हां जी इहा मर्ज़ी आहे त पोइ मूं लाइ कंहिं अहिड़ी छोकिरी जी ॻोल्हा करियो जेका हिकिड़े ॾींहं जी ॼावल हुजे। इहो ॿुधी बादशाह दिलि में चयो त इहो बि चङो, इहा छोकिरी बि 10-12 सालनि में जवान थी वेंदी ऐं पुट जी उमेदु ॾिसण जहिड़ो थी पवंदुसि। सो आख़िरकार कोशिशि करे हिकिड़ी मासूमड़ी बिन्हे सफ़ा ॼायल हथ कयाईं, जंहिंसां बर वक़्तु बादशाह शहज़ादे जो निकाह विधो। उन छोकिरी खे हिकिड़े बंदि महिलात में निपाइण लॻा। उन महिलात में न कंहिं मर्द खे वञण जी इजाज़त हुई। माण्हू त माण्हू, पर मथां नर पखी खे बि पर हणण जी इजाज़त कोन हुई। महिलात खे रुॻो हिकिड़ो दरवाज़ो हो, जंहिंमां हिकिड़ी पीरसन माई महिलात में अची छोकिरी खे रोज़ानो सबक़ु ॾेई वेंदी हुई। हेॾां ई शहज़ादो ॾाढो मौजूं मस्तियूं घुमियो फिरियो मस्तु थियो वेठो हो। ॾींहं गुज़रंदे देरि कोन थी लॻे, छोकिरी अॼु नंढी सुभाणे वॾी, नेठि अची जवान थी। पर हिन बंदखाने में रहंदे हिन कॾहिं बि शहज़ादे खां सवाइ कंहिं ॿिए मर्द जो मुंहुं कोन ॾिठो। शहज़ादो छा कंदो हो जो ॿाहिरि वञण महिल खेसि जव ऐं कणिक गॾे हिकिड़े छॼ में विझी ॾेई वञी चवंदो हो त शाम ताईं कणिक जुदा ऐं जव जुदा करे मानी पचाए रखिजांइ। छोकिरी वीचारी सॼो ॾींहुं उन में ई गुज़री वेंदो। हिकिड़े ॾींहुं छोकिरी ख़्यालु कयो त आख़िर ही शहज़ादो रोज़ु रोज़ु केॾांहुं थो वञे। ॿाहिरि ज़रूर के वधीक मज़ा हूंदा, पर इहे कीअं ॾिसजनि। नेठि दिलि में पको ख़्यालु करे माड़ी ते चढ़ी वेही रही। माड़ी ते चढ़ी खणी जो निगाह करे त भले भाई मेलात जे हेठियां थोरे ई पंध ते दरिया पियो वहे ऐं किनारे ते हिकिड़ो जहाज़ बीठो आहे, जंहिं ते शहज़ादे खां बि वधीक सुहिणो जवान चकर पियो हणे। छोकिरी उन खे ॾिसी हैरान थी वई त दुनिया में खांइसि शहज़ादे ऐं उस्ताद दियाणी खां सवाइ ॿियो को बि न ॾिठो आहे। उन हैरानी में हुई त इन सुहिणे जवान खेसि ॾिसी वरितो, जेको सौदागर हो। उन ॾींहं जो अची उते लंगर हयो हो। सो खेसि इशारो कयाईं, हितां छोकिरी बि खेसि इशारे सां जवाबु ॾिनो। तंहिं ते सौदागर तीर में हिकिड़ो ख़त लिखी महिलात ॾांहुं उमाणियो। छोकिरी झटि करे उन जे जवाब में पंहिंजी सॼी हक़ीक़त लिखी मोकिलियसि, जेका पढ़ी सौदागर इशारे सां चयसि त इजो तोसां मुसीबत लाहियां थो। सो छा कयाईं जो ज्वार ऐं कणिक अन्न जूं अणगणियूं बोरियूं भराए कंहिं अटकल सां हिन ॾांहुं मोकिलियूं, जिन मां ही शहज़ादे लाइ रोज़ु मानियूं पचाए रखंदी हुई। ऐं जेको गॾियल अन्न हो सो माड़ी तां हेठि उछलाए छॾींदी हुई ऐं वांदी थी वई सौदागर सां इशारनि में ॻाल्हियूं कंदी हुई। ईअं हिक ॿिए खे परियां ॾिसंदे ॾिसंदे केतिरा ॾींहं गुज़री विया। नेठि सौदागर दिलि में ख़्यालु कयो त हाणे कंहिं हीले बहाने हिन सां मिलणु घुरिजे। घणी सोच वीचार खां पोइ हिकिड़ी अटकल सम्झ में आयसि। सो यकदमि कमी बीहारे दरिया जे कप खां वठी महिलात ताईं हिकिड़ी सुरंग खोटाइणु शुरू कयाईं। जॾहिं सुरंग खोटिजी तयारु थी, तॾहिं इन जा ॿई मुंहुं अहिड़े नमूने बंदि करायईं जो कंहिंखे बि का ख़बर कोन पई। पोइ ॿई ॼणा रोज़ु उन सुरंग जे वसीले हिक ॿिए सां पिया मिलंदा हुआ। कुझु वक़्त खां पोइ सौदागर पंहिंजे मुल्क वञण जो ख़्यालु कयो। इहा ॻाल्हि छोकिरी खे ॿुधाए चयाईं त तोखे मूंसां मिलणो ई पवंदो। जंहिं ते छोकिरी चयसि, आऊं तोसां हलंदुसि ज़रूरु, पर हलण खां अॻु शहज़ादे खे हिकिड़ी सज़ा ॾियणी अथमि। तंहिं करे तूं शहज़ादे खे सुभाणे दावत ॾे, पोइ हलंदासीं। ॿिए ॾींहं ते सौदागर शहज़ादे खे दावत ॾिनी। शहज़ादो बि सही संभरी जहाज़ ते आयो। उन वक़्तु छोकिरी, जेका संदसि ज़ाल हुई, कपिड़ा बदिलाए गिल ते हिकिड़ो हथरादू तिर ठाराए सुरंग जे रस्ते अची जहाज़ ते वेही रही।
शहज़ादो घुमंदो फिरंदो जॾहिं छोकिरी जे वेझो आयो तॾहिं हैरान थी वियो त हीअ वरी किथां आई आहे। वरी बि दिलि में ख़्यालु कयईं त माण्हू माण्हुनि जहिड़ा पिया आहिनि, इहा साॻी न आहे। पर दिलि में होरा खोरा पियसि। सो सौदागर खे चयईं, यार मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु थी पियो आहे, सो घरां थी इझो थो अचां। ईअं चई यकदमि महिलात ॾे मोटियो। एतिरे में छोकिरी बि कपिड़ा बदिलाए तिर जो निशान डाहे सिरंग जे रस्ते अची महिलात में वेही रही। शहज़ादो जीअं तड़ तकड़ में अंदरि अची ॾिसे त हीअ वेठी अन छॾे। हिन खे ॾिसी पक थियसि त हू का ॿी औरत आहे। सो यकदमि पंहिंजे ख़्याल खे बदिलाइण लाइ वरी बि जहाज़ जो रुख़ कयाईं। छोकिरी बि शहज़ादे जे पुठि वराइण सां यकदमि साॻियो वेस पहिरें घड़ी खन में अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादे खे छोकिरी जॾहिं सौदागर सां घणो हुजती ॾिठो तॾहिं पाण बि नाज़ सां खेसि निहारण लॻी। शहज़ादो पंहिंजनि जो चारी ऐं ॿियनि जो घोरियो, सो घड़ी में ई हिन सां अखि अड़ाए वेही रहियो। थोरी देरि खां पोइ सौदागर कंहिं कम सांगे हिकिड़े पासे वियो। शहज़ादे खे वझ लॻी वियो। मिड़ई बहाना बनाए ज़रे ज़रे छोकिरी जे वेझो अचे साणसि मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻो। संदसि इहे हरकतूं ॾिसी छोकिरी खेसि चवणु लॻी, शहज़ादा मूंखे माइटनि खां ख़बर पई आहे त तूं संग में मुंहिंजो भेणी वियो थिएं। इहो ॿुधी शहज़ादो ॾाढो शर्मसार थियो ऐं कंध खणी हेठि कयाईं। एतिरे में सौदागर बि अची निकितो। तंहिं यकदमि खेसि चयो, शहज़ादा हीअ मूंसां शादी करण खां इनकार थी करे ऐं चए थी जेसिताईं मुंहिंजा अज़ीज़ इजाज़त न ॾींदा तेसिताईं शादी कोन कंदसि। अवी हिन मुल्क जा मालिक आहियो, जेकॾहिं भलाई करे उन लाइ हुकुम करियो त मुंहिंजी मुराद पूरी थिए। इहो ॿुधी छोकिरी विच में जवाबु ॾिनो, हाणे मूंखे ख़बर पई आहे त संग में हिन शहज़ादी जी आउं साली थियां। उन करे हीअ बि मुंहिंजो अज़ीज़ आहे ऐं खेसि आउं पंहिंजे वारस मञां थी। जे मुंहिंजी शादी जी इजाज़त ॾींदो त आउं तयारु आहियां। उते शहज़ादे का वाह न ॾिसी छोकिरी खे शादी जी मोकल ॾेई पंहिंजे आॾो ॿिन्ही जो निकाह पढ़ायो। इन्हनि जो निकाह थी वियो। उते सौदागर शहज़ादे खां मोकिलाए जहाज़ खणी हकारियो। पर जॾहिं शहज़ादो महिलात में आयो ऐं छोकिरी जी खट ख़ाली ॾिठाई तॾहिं पेरनि हेठां ज़मीन निकिरी वियसि ऐं हेॾां होॾां घणियूं ई झातियूं हयाईं, पर कुझु बि कोन वरियसि। महिलात जी कुंड कुड़छ जांचे सुरंग जो मुंहुं हथु अची वियसि। जिथां कपिड़ा हटाए अंदरां थींदो अची दरिया जे कप ते बीठो। पोइ त समूरी ॻाल्हि सम्झी वियो त छोकिरी सौदागर खणी वियो, सो बि मुंहिंजी इजाज़त सां। हाणे करे बि कुझु न थिए सघियो। सो ख़्वारी जे डप खां दिलि जो सूर दिलि में रखी माठि करे वेही रहियो। दोस्तो, जेकॾहिं हीअ मुंहिंजी आखाणी पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलूं था कंहिं नई आखाणी में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।